अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लामा अशरफ अली सैतो जे बल्कि आवाज़ में नातिया कलाम खां अॻु में तिलावत कलाम पाक बि ॿुधोसीं। सो स्टार्ट वरितोसीं पंहिंजे प्रोग्राम जो। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान इरशाद जागीराणी। उमेदु आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े सां आहियो। जेके न आहियो त पोइ तव्हां असां जेका मोहबत कंदा आहियूं उन मोहबत जे ई नतीजे में तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं। जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अॻनि ज़रूरु आहिनि। असीं केॾा न ख़ुशकिस्मत आहियूं जो असीं ठीकु आहियूं, चाक आहियूं ऐं नोब न आहियूं। इन ॻाल्हि ते शुक्र अदा करणु घुरिजे। ऐं सोचे रहियोसि त असां जेको साहु खणंदा आहियूं, जॾहिं साहु छिकींदा आहियूं अंदरि, त केॾो करार ईंदो आहे। ऐं जॾहिं उहो साहु असां वरी जेको ऑक्सीजन आहे उहा जॾहिं ॿाहिरि अचे थी त पोइ वरी मन खे हिकिड़ो भेरो वरी करार अची वेंदो आहे। सो इहो जेको मज़ो आहे या सुकून आहे, तव्हां थोरी देरि जेकॾहिं पंहिंजो नकु बंदि कंदव त तव्हांखे केॾो अज़ाब ऐं केॾी ॾुखियाई महसूसु थींदी। सो इहो जेको ऑक्सीजन खणण जो जेको सिलसिलो आहे, जेको फ्री में खणूं था पिया, अलाह पाक जी केॾी वॾी महिरबानी आहे, अलाह पाक जी केॾी अता आहे। ऐं इहा जेका करम नवाज़ी आहे, इन करम नवाज़ीअ जे बदिले में असीं जेकॾहिं अलाह पाक जो शुक्र अदा कयूं ऐं सुभाणे अलाह चऊं त छा ॻाल्हि कजे। नेमतूं अलाह पाक जूं खोड़ सारियूं आहिनि, जजूं नेमतूं आहिनि। ऐं वरी वधीक तव्हां ते करम नवाज़ी आहे त तव्हां जेकॾहिं सभिनी नेमतुनि जो मज़ो माणियो था, जेकॾहिं सभई नेमतूं ॾिसो था, खाओ था, पीओ था, त इहा अञा वधीक परवरदिगार जी तव्हां ते महिरबानी आहे। कई अहिड़ा माण्हू आहिनि जेकी खोड़ सारियूं शयूं ॾिसंदे बि ऐं खोड़ सारियूं शयूं साम्हूं उन्हनि जो जेकॾहिं रखिजनि बि अथियूं त पोइ उन्हनि खे परहेज़ हूंदी आहे खाइण पीअण खां। पर जेकॾहिं तव्हां सभु कुझु खाओ था ऐं सिहतमंद आहियो त अलाह पाक जो शुक्र अदा कयो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं तव्हां आसूदा आहियो, ठीकु आहियो, मालबंद आहियो, त पोइ उन ते तव्हां तकबुर न कजो, कॾहिं बि वॾाई कॾहिं बि न कजो। हीउ जेको माशरो आहे न, उहो तव्हांखे जेका इज़त ॾिए थो, जेको मक़ाम ॾिए थो, उहो सिर्फ़ु तव्हांजी आसूदगी जे करे ॾिए थो। तव्हां वटि पैसो आहे, इन जे करे तव्हां सां निविड़ी मिले थो, तव्हांजे चहिरे खे ॾिसे थो, तव्हांजे लिबास खे ॾिसे थो, तव्हांजे माल खे ॾिसे थो। अलाह पाक वरी माल खे न ॾिसंदो, अलाह पाक आमाल खे ॾिसंदो आहे। जेकॾहिं आमाल तव्हांजो बहितरु आहे, नेक आहे, ठीकु आहे, त पोइ उते वरी तव्हांजी इहा ॻाल्हि कमु ईंदी। उते हीउ पैसो कमु न ईंदो। पैसो जंहिं ते तव्हांखे आकड़ आहे, जंहिं ते तव्हांखे एॾो पावर आहे, इन खां थोरो जेकॾहिं तव्हां हेठाईअ वारो दर्जो अख़्तियार कंदव त क़बर ताईं इहे सभु शयूं आहिनि। क़बर में विझण खां पोइ, क़बर में लहण खां पोइ इहे शयूं कमु न ईंदियूं आहिनि। औलाद बि कमु न ईंदी आहे, पैसो बि कमु न ईंदो आहे, माइट मिट बि कमु न आहिनि ईंदा। सो अॼु जी ॻाल्हि तव्हां सां इहा कईसीं त जेतिरा न्याज़ निवड़त वारा थींदव ऐं जेतिरो अलाह पाक खे यादि कंदव, नेकी जा कमु कंदव, चङाई जा कमु कंदव, तव्हांखे तमामु घणी आसानी थींदी, हिते बि हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। अॼोको प्रोग्राम सुहिणो करण में जिन जो असां ताउन आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैरु पाण कंदा हलंदासीं ऐं उनखां पोइ प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदासीं। हिन प्रोग्राम खे तव्हांजी समातुनि ताईं पहुचाइण में असां सां सभ खां पहिरियां ताउन फरमायो आहे करशी जामेश्री वारनि। करशी जामेश्री ॾाढो सुठो शरबत आहे, मिठो शरबत आहे, भलो शरबत आहे। ऐं हुनजो ज़िक्र कंदो आहियां त मुरकी पवंदो आहियां, छो त
ॻाल्हि ई अहिड़ी आहे करशी जामे श्री में राहत मिलंदी आहे, सुकून मिलंदो आहे। करशी जामे श्री जो हिकिड़ो गिलास पीअण खां पोइ दिलि चवंदी आहे ॿियो गिलास पीजे, बार न कंदो आहे, मूंझ न आहे ॾींदो हीउ शरबत। करशी जामे श्री में संदल आहे, करशी जामे श्री में गुलाब आहे, करशी जामे श्री में ख़सख़स ऐं उशनाप आहे। सो इहे सभु शयूं मिलाए करे जेकॾहिं पाण ॾिसूं त ख़ालिस जड़ी बूटियूं जेकॾहिं जंहिं शइ मिलियल हूंदियूं आहिनि त उहो शरबत सिहत लाइ हानिकार न हूंदो, उहो सुठो हूंदो आहे। करशी जामे श्री जी वरी हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त करशी जामे श्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, हिकिड़ो टेपो बि मिलायल न आहे, त इहा वॾी ॻाल्हि आहे। सो ख़ालिस जेकॾहिं का शइ आहे त उहा आहे करशी जामे श्री। इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री खे खोड़ सारा नेशनली ऐं इंटरनेशनली एवॉर्ड मिली चुका आहिनि। ऐं करशी जामे श्री जेका बॉटल तव्हां ताईं पहुचे थी तव्हांजे हथनि में, जेका तव्हांजे घर में आहे, उन बॉटल खे कई भेरा चेक कयो वेंदो आहे, टेस्ट कयो वेंदो आहे। शरबत लाहिण महिल उनखे मयार ते पूरो लाहे करे पोइ वरी बॉटल में लाथो वेंदो आहे 265 भेरा, ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल खे चेक करे ऐं टेस्ट करे पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में मार्केट में पेश कयो वेंदो आहे। करशी जामे श्री ॾाढो सुठो मिठो शरबत आहे, पीअंदो यकीनन पीअंदा हूंदो। हाणे छा चवां तव्हांखे, तव्हां न पीतो हूंदो। नथो सम्झां त कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिं करशी जामे श्री जो ज़ाइक़ो न माणियो हुजे। इन ज़ाइक़े में ई रहो ऐं ज़िंदगी भरपूर तव्हां जियो। इन जे करे चवंदा आहिनि करशी जामे श्री सभु पीअंदा आहिनि। सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी आहे जेकी अॼु असां तावनि में आहिनि। सभु रोज़ो वारनि जो चवणु आहे त द चिकन स्पेशलिस्ट, तलो वारनि जी वॾी महिरबानी, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा वारा चवनि था त ज़िंदगी मुबारक। ऐं नेस्ले एवरीडे चवे थी त तुम में है कुझु ख़ासि। पाकुला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी। पाकुला वारनि चवणु आहे त वेरी हेल्दी ऐं वेरी यम। सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जा लख थोरा, सूफ़ी एतमाद के लिए, नेस्ले मिल्क पे क्रीम हर दिन ख़ुशी से। क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाए करो। वाइटल टी बि मार्केट में मौजूदु आहे। सुठी चांहि, भली चांहि, कड़क चांहि ऐं ज़बरदस्त चांहि पीअणु चाहियो था त वाइटल पीओ, भरपूर ज़िंदगी जियो। बिर्च पावर बैटरीज़ वारनि जी वॾी महिरबानी। लज़त ने थामा, सिहत का हाथ, मलका मसाला, उन्हनि जा बि लख थोरा। एनेक्स वारनि जी वॾी महिरबानी। एनेक्स त हर घर की ज़रूरत हूंदी आहे साईं, हर घर जी ज़रूरत हूंदी आहे। अखुवत वारा चवनि था त किसी आस को टूटने न दें। GFS बिल्डर्स डेवलपर्स वारा चवनि था त ॾाढी ज़बरदस्त असां वटि बि शइ आहे, तव्हां उहा बि यकीनन इस्तेमाल में आणे सघो था। फॉर्मी वारनि जी वॾी महिरबानी। परफ्यूम आहे उन्हनि जो, बॉडी स्प्रे आहे उन्हनि जो, जेकॾहिं लॻाईंदो त शख़्सियत में निखार ईंदो, ख़ुशबूदार हूंदो त माण्हू तव्हांखे पंहिंजे घर में अञा वधीक विहारींदा। इन खां सवाइ अल ख़िदमत फाउंडेशन वारा चवनि था त कोई ताबीर अधूरी न रहे। शारजा कुकिंग ऑयल वारनि जी वॾी महिरबानी। दिलि चाहे और क्या, शारजा। टेंग वारा चवनि था त बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं शौकत ख़ानम चवनि थी ऐं उन्हनि चवणु आहे त उनकी सिर्फ़ु एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ वारनि जी वॾी महिरबानी। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट आहे, जेकॾहिं तव्हांखे कलर करिणो आहे ईद ते त पोइ ब्लैक रोज़ तव्हांखे रिकमेंड कयां थो, ॾाढो ज़बरदस्त कलर आहे। 7 हर्बल वारनि जी वॾी महिरबानी। नेचुरल स्किन केयर आहे। ऐं हर्बन समर रस वारनि जा लख थोरा। इन्हनि जो चवणु आहे समर रस शरबत ॾाढो भलो हूंदो आहे, हिकु बॉटल में 35 गिलास ठहंदा आहिनि, त पोइ बाक़ी तव्हांखे अञा छा खपे। आराम का हिनाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। SIUT चवे थी त SIUT अपना है। ऐं फातिमा फर्टिलाइज़र वारनि जा लख थोरा। फातिमा फर्टिलाइज़र चवे थो त सरसब्ज़ FF ज़मीन की जान, फसल की शान। टेंग वारा बि सहकार में हूंदा आहिनि। टेंग में तव्हांखे ॿुधायूं त विटामिन C जो इस्तेमालु थींदो आहे, जेको तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदो आहे। हिन में ऑरेंज आहे, मैंगो आहे ऐं पाइनएप्पल आहे, लेमन आहे ऐं खोड़ सारियूं ॿियूं बि शयूं आहिनि जेकी तव्हांजो ज़ाइक़ो तब्दील करे सघनि थियूं। ऐं टेंग वारनि जो इहो बि हिन भेरे चवणु आहे त तव्हां जेकी ख़ुशियूं सेलिब्रेट कयो था पंहिंजनि सां, पंहिंजनि खे गॾु रखो था, त पोइ असां बि तव्हांखे गॾु रखंदासीं। टेंग वारा चवनि था त हिन रमज़ान खे अहसासनि सां चिमटार करे गुज़ारिणो आहे, ख़ुशियूं सेलिब्रेट गॾिजी करणियूं आहिनि। सो प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाइण खां अॻु में असां जूं अधूं भेनरूं इंतज़ारु कंदियूं आहिनि त अॼु छा नओं कुझु सिखण जे लाइ मिलंदो। ख़ासि तौर ते रध पचाउ जी ॻाल्हि कयूं या का मिल्क शेक ठाहिण जी ॻाल्हि कयूं या को मशरूब तयारु करण जी ॻाल्हि कयूं। सो इन लाइ असां सां गॾु हूंदो आहे शेफ़ फैसल साहिबु, उनखे भलीकार बि चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असां सां गॾु आहियो। छा ठाहींदव अॼु? अॼु बि 2 ड्रिंक्स आहिनि। टैंग बि ठाहियूं पिया ऐं करशी जामे श्री बि ठाहींदासीं। पहिरीं असां ठाहींदासीं करशी जामे श्री। हिकु गिलास ई ॿुधायां पियो। बर्फ़ विझंदासीं हिन में, कुटे छॾिजो बर्फ़ खे नंढा पीसिस करे, हाफ कप। हुन सां गॾु विझंदासीं हिन में तुख बलंगो पाणी में पिसाए 2 खाइण जा चमचा, इहो भरे विझंदो 2 टेबल स्पून। विझंदासीं कारो लूणु। कारो लूणु बिल्कुलु घटि, अधु चांहि जे चमचे खां बि घटि। हुन खां पोइ विझंदासीं हिन में 1 कप जेतिरा हिंदाणे जा पीसिस, नंढा नंढा पीसिस करे ॿिज हटाए। अच्छा, इहे तव्हां हिन में विझंदव 4 खां 5 खाइण जा चमचा। वाह वाह।
ये ॾाढी ज़बरदस्त ड्रिंक ठहंदी आहे, शरबत ठहंदो आहे करशी जामे शीरी जो। त हिन में 4 खाइण जा चमचा असां भरे विझंदासीं हिंदाणे जा ॿिज। ऐं हिन जे बाद असां हिन में विझंदासीं लीमे जो रस थोरो, अधु चांहि जे चमचे घटि। हिन में टेस्ट सुठो ईंदो ॾाढो। इहो विझी छॾियो। उन जे बाद विझंदासीं हिन में करशी जामे शीरी 4 खाइण जा चमचा। खंडु विझण जी ज़रूरत न आहे, हिन जी पंहिंजो ई फ्लेवर आहे ॾाढो सुठो। त हे 4 खाइण जा चमचा करशी जामे शीरी विझी छॾियो। ऐं हाणे असां विझंदासीं थधो पाणी। वाह वाह, हिंदाणो बि अची वियो, जामे हिंदाणो बि अची बाक़ी छा खपे, ॿिन्ही जो लीमो आहे, कारो लूणु आहे, कारो लूणु पए जी। सभु शयुनि जो ॾाढो ज़बरदस्त ही शरबत तयारु थी वियो। ऐं इफ़्तारी में सहरी में जीअं तव्हांखे सुठो लॻे, रोज़नि खे बाद बि जीअं हिंदाणे जो सीज़न आहे, गर्मियूं आहिनि त पोइ इहा ड्रिंक तव्हां ठाहींदो। जो कलर ॾिसो केतिरो ख़ूबसूरत अचे। वाह वाह, ॾिसण में मज़ेदार आहे। ड्रिंक तयारु थी, इफ़्तार जो इंतज़ारु आहे, उन खां पोइ वरी इहो गिलास ॼणे असां ॼाणूं। तव्हां असां लाइ तयारु करे छॾिया। ॿियो छा ठाहींदो? ॿियो टैंग ब्रेक खां पोइ ठाहियूं। भली तव्हांजी मर्ज़ी आहे, उहो तव्हां ते आहे। हाणे ठाही था वठो, हाणे तव्हांजी महिरबानी थींदी, पोइ ठाहींदो तव्हांजी महिरबानी। हिन जे लाइ बि बर्फ़ खणंदासीं, अधु कप बर्फ़ आहे, ठीकु आहे, ग्लास में। हिन में बि विझंदासीं कारो लूणु। अच्छा, ऑरेंज फ्लेवर में ठाहियूं पिया, विटामिन सी आहे। अधु चांहि जे चमचे खां बि घटि लूणु। ऐं हिन में बि वेंदो तुख़ लंगो, 2 खाइण जा चमचा। वाह वाह। ऐं लीमे जो रस बि वेंदो, अधु चांहि जो चमचो। हिन जे बाद हिन में विझंदासीं ऑरेंज फ्लेवर में टैंग। वाह वाह। इहो विझंदासीं 4 खाइण जा चमचा। हिकु गिलास में 4 टेबल स्पून वेंदो आहे। सही। त इहे 4 टेबल स्पून असां विझंदासीं। ऐं हुन जे बाद हिन में थधो पाणी विझी तव्हां हिन खे डिज़ोल्व कंदो। हे ज़बरदस्त असांजी ऑरेंज फ्लेवर में ड्रिंक तयारु थी वेंदी, टैंग। बस तुक मलंगा वरी थधो पिया आहे, ॾाढो ज़बरदस्त तकलीफ़ आहे, सीने में जलन आहे, एसिडिटी थिए थी, हा, रोज़नि में ॾाढी थींदी आहे। बिल्कुलु आहे। त ॾिसो हिन जो कलर केॾो ख़ूबसूरत थी वियो आहे। ऐं ॾिसण में बिल्कुलु ई लुक वाइज़ ज़बरदस्त, कलर परे खां पधरो, पंहिंजो ई ऑरेंज कलर। वाह वाह, तयारु थी वियूं ॿई शयूं, ॿई रेसिपीज़। वाह वाह, बाक़ी छा खपे। वॾी महिरबानी फैसल साहब, थैंक यू, वक़्तु ॾींदा आहियो, असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो। सो हाणे वरी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं। जेकी मौज़ूद महिमान असां सां गॾु आहिनि, उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। सो अॼु मज़हबी ऐं दीनी हवाले सां जेकॾहिं पाण ॼाण हासिलु करणु चाहियूं त पोइ उनजे लाइ असां गुज़ारिश कई हुईसीं अलामा अशरफ अली सेतो साहिब खे। उहो पोतल आहे, उनखे भली कार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। लख तौर तव्हां प्रोग्राम में आहियो। नात ख़्वानी जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अक़दस बयानु करण जे लाइ अॼु असां सां गॾु 2 दोस्त आहिनि, अब्दुर रहीम हुसैनी साहिब ऐं शाहिद अली मलिक साहिब। उन्हनि ॿिन्ही खे भली कार चऊं था। लख तौर साईं तव्हांजा। सो स्टार्ट वठूं था अब्दुर रहीम हुसैनी साहिब तव्हां खां। माशाअल्लाह, तव्हांजो आवाज़ ऐं अंदाज़ ॿुधूं, प्रोग्राम में शामिलु कयूं, पोइ अॻिते था वधूं। महबूबन जो पार मदीनो, महबूबन जो पार मदीनो, आगे अखड़िन ठार मदीनो, महबूबन जो पार मदीनो, महबूबन जो पार मदीनो, महबूबन जो पार मदीनो, आगे अखड़िन ठार मदीनो, महबूबन। हिन सारे संसार जो आगे, हिन सारे संसार जो आगे, बेशक सुबह सिंगार मदीनो, बेशक सुबह सिंगार मदीनो, बेशक सुबह सिंगार मदीनो, आगे अखड़िन ठार मदीनो, महबूबन। हूँ 10 बीघर तांग वञण जी, हूँ 10 बीघर तांग वञण जी, जंहिं बि ॾिठो हिकु बार मदीनो,
जंहिं बि ॾिठो हिकु वार मदीनो आगे अखड़िन ठार मदीनो महबूबन आहे तमामी बेचैन ले आगे तमामी बेचैन ले राहत चैन करार मदीनो राहत चैन करार मदीनो राहत चैन करार मदीनो आगे अखड़िन ठार मदीनो महबूबन। ऐं स्पेशली तव्हांजे लाइ शेर लिखियो गुलज़ार भाई। वाह वाह। सईद इरशाद साहब खे ज़रूरु ॿुधाइजो। वाह पेश थो कयां। दीवान जी दिल जे चमन जो दीवान जे दिल जे चमन जो गुलशन गुल गुलजार मदीनो गुलशन गुल गुलजार मदीनो गुलशन गुल गुलजार मदीनो आगे अखड़िन ठार मदीनो महबूबन। ॾाढो सुहिणो नात्य कलाम में जेको आख़िरी तव्हां चयो त इहो ॾाढो सुठो शाही बंदो हुयो, इहो भलो बंदो हुयो। सो लख थोरा तव्हां ॾाढो सुठो नात्य कलाम पढ़ियो। हाणे वठूं था असां नंढड़ी साही। नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो। मोटी ईंदासीं त वरी पोइ कचहरी बि कंदासीं ऐं वरी पंहिंजूं दिलियूं मुनवर कंदासीं ख़ासि तौर ते नात्य कलाम सां। ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ हिन वक़्तु असां सां हिकिड़ो ॿियो साथी बि जुड़ियो आहे। उनखे बि असीं ख़ुशामदीद चऊं था। वसीम अंसारी साहिब असां गॾु बहुत शुक्रिया जी प्रोग्राम में आया। ऐं रोज़नि जो जेकॾहिं ज़िक्र कजे त रमज़ान में घर खां निकिरणु पहुचणु इहो बि हिकिड़ो पंहिंजी जॻह ते मसइलो आहे, पर हुज़ूर जी हाज़ुरीअ जे लाइ वरी करिणो पवे थो त पोइ इन जो बि वरी मज़ो पंहिंजो आहे। सो पाण स्टार्ट वठूं था। असां गॾु अलामा अशरफ अली सैतो साहिबु आहे, उन सां कचहरी जो सिलसिलो जोड़ियूं था। अलामा साहिब मूंखे इहो ॿुधायो त तौबा जॾहिं पाण कयूं था त पोइ उहा क़बूल थी वञे थी जेकॾहिं बारगाह में, त असांखे कीअं ख़बर पवे? ऐं के माण्हू ईअं चवनि था त दुआ घुरूं था त वरी दुआऊं बि क़बूल नथियूं थियनि। इहो थोरो मूंखे ॿुधायो त निशानियूं कहिड़ियूं आहिनि? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में तौबा जो हिकु तरीक़ो आहे मख़सूस, पोइ ओड़े तरीक़े सां तौबा करणु उन जूं 3 शर्तूं हूंदियूं। तौबा सभिनी खां पहिरियां त सचे दिलि सां तौबा कजे जेको गुनाह कयो आहे। अच्छा। उन सां सचे दिलि सां तौबा। ॿियो जेको स्टेप आहे हिन जो त उन गुनाह ते शर्मिंदो बि थियणो आहे। सही। हिकु त गुनाह जेको कयो आहे उन जी तौबा करणी आहे ऐं ॿियो शर्मिंदो थियणो आहे। टियों त पको इरादो करिणो आहे कॾहिं बि गुनाह कंदुसि ई न इन गुनाह खां। त इहा चइबी आहे अताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लह। त गुनाहगार तौबा करण वारो ईअं आहे जीअं त उन गुनाह कयो ई न आहे। अच्छा। त इन जेको आहे त इन शर्तुनि सां जे तौबा कंदो त उनजी तौबा क़बूल आहे। पर हिन वक़्तु असां तौबा कंदा बि उन्हनि कमनि में आहियूं जेके असांजे हुकूक सां तालुक़ रखंदा आहिनि। या अलाह तबारक व ताला जे नमाज़ूं फ़र्ज़ु कयूं त असां 5 साल 6 साल नमाज़ूं न पढ़ियूं ऐं वेही तौबा कयूं त तौबा क़बूल न आहे। जेसीं ताईं उहे नमाज़ूं अदा न कंदासीं तेसीं ताईं उहा तौबा क़बूल न आहे। त ईअं ई मिसाल रोज़ा थियनि 2 सालनि जा। हिकिड़ी ॻाल्हि एॾी कयां ख़ासि तौर ते उलमा इकराम खां ॿुधंदो आहियां त बाबा अलाह ताला जे अॻियां का बि शइ कंहिं बाने जी वणी थी वञे त पेकेज आहे बसि सुठो जन्नत में। उहो त साईं छा चवंदा आहिनि त रहमत आहे न। तव्हां चओ था तौबा पोइ क़बूल थींदी जेसि ताईं असां
उहे नमाज़ अदा नथा सॼे हिनखे प्रोसेस खे फॉलो कंदासीं। ॾिसो उहो त छा चवंदा आहिनि त अलाह रब गफ़ूर रहीम आहे, पर असांखे ज़िंदगी गुज़ारण जो इहो चओ न रब क़बूल तव्हां जो त न थींदी क़बूल, तव्हां डायरेक्ट ॿुधायो त पोइ न थींदी क़बूल। साईं उहो त हिकु जेको आहे मां स्टेप जेको आहे उन स्टेप जे मुताबिक़ थो चवां। त मिसाल हू चवे थो त मुंहिंजी वेही ऐं चवे या अलाह नमाज़ूं न पढ़ियूं, माफ़ फरमा माफ़ फरमा माफ़ फरमा, त उहे जेके उन ते कर्ज़ आहिनि कज़ा आहिनि, हदीसनि मां बि इहो ई साबित आहे। त पहिरियां माना ईअं चओ त पढ़े त बहितर आहे, पर अलाह वटि त माना सौ सुधो माना कमु आहे न, उहो जेकॾहिं चाहे राज़ी थिए त ओके आहे न। तव्हांजे अल्फाज़ सां एग्री थियूं था। अलाह पाक त रहीम ई न आहे न, उनखे मथां उनजी उहा माना जेका झलक आहे वणी वञे, रोअण वणी वञे, ॿाॾाइण वणी वञे, हक़ीक़त आहे बसि ईअं आओ करे कॾहिं कॾहिं डायरेक्ट टिकट मिली वेंदी आहे न साईं। छा त वाक़ियात में पर पाण नथा चई सघूं त हीअ माना इहो नथा चई सघूं त भाई हिन नमाज़ूं अदा कंदो त पोइ जन्नत में ईंदो। बाबा रोज़ू नमाज़ पिणु चङो कमु, पर इहो ॿियो फहम जंहिंसां फसिजे प्रिय खे। असल में हदीसनि जो बि ज़िक्र आहे न, त हदीसनि जे हिसाब मिसाल त उन्हनि में जेको शख़्स गुनाहगार आहे या उन जा कुझु अमाल रहियल हूंदा त उहो पहिरियां जहन्नम में वेंदो, उलमा फरमाइनि त उनजी डेंटिंग पेंटिंग थींदी, वरी पोइ जन्नत में पाण मोटी ईंदो। त ओड़े हिसाब सां त उहो वरी जीअं उनजा ज़कात रहे थी कुझु सालनि जी, त ज़कात ॾेई तौबा करे, अच्छा उन वरी ॾेई ऐं पोइ तौबा छो करे, त उन में उन देरी जे करे उन देरी कम में छो कई, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो वक़्तु मुक़ररु हुयो त हिन वक़्तु तोखे नमाज़ पढ़णी आहे, त उन वक़्तु कज़ा कयो त इन कज़ा उन खां पोइ कंदो अदा, कज़ा पढ़ी छॾंदो, पर उहो जेको इन लेट कयो त हिन में कज़ा पाण में जेके ॿ पहर गुज़री आहे, त उन जी उनखे तौबा करणी अथई, या अलाह तुंहिंजो फ़र्ज़ु अदा करण में थोरी लेट थी वई, मां गुनाहगार सियाकार आहियां, मूंखे माफ़ फरमा। त ईअं ई तमामु अमाल ईअं हुकूकुल इबाद में अची वञिबो। मिसाल कंहिं शख़्स जा 10 लख रुपया वरिता आहिनि, हाणे वेही ऐं दुआ करे या अलाह मूंखे माफ़ फरमा, फलाणे जो चोरी कई आहे, हे कयो हो कयो आहे, त पहिरियां उन शख़्स खे माल उनजो वापसी करे, पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में अचे तौबा करे, त या अलाह मां हिकु शख़्स जो माल खां उनखे वापसी ॾेई छॾियो। त अहिड़े हिसाब सां हू जेको आहे असांजे हिन वक़्तु जेको आहे तौबा जो ईअं ई माण्हू गुनाहगार हूंदो आहे। सवाल अञा ॿियो हुयो, ऐं सिर्फ़ु इहो थो पुछणु चाहियां त असांखे ख़बर कीअं पए त इहा तौबा साईं क़बूल थी वई या मक़बूलियत जो अंदाज़ो कीअं लॻे? जी जी, मिसाल घुरूं त था अलाह साईं तौबा कई, छा थी वई ईअं करण सां पोइ छा उन में का नेक सालियो माण्हू थी थो वञे, मोमिन थी थो वञे, चङाई तरफ़ वधे थो, उन में अलामतूं जीअं बीमारी जूं अलामतूं ईअं उन शख़्स जूं अलामतूं चेंज थियूं थियनि, या पोइ वरी अञा जेको आहे सो बदकार रहे थो, कुझु त हूंदो न? उलमा फरमाईंदा आहिनि जंहिं शइ जी उहो तौबा कंदो आहे त उन शइ खां अलाह साईं उनजी नफ़रत पैदा करे छॾींदो आहे। मिसाल को शख़्स चोरी कंदो हुयो त उनजी तौबा कई, उन सची तौबा कई, त हमेशह उनखे नफ़रत थी वेंदी उन चोरी खां। कॾहिं उहो ज़िंदगी में चोरी ऐं कंहिं ग़लती सां करे त उनखे हमेशह उन शइ खां एतिरी नफ़रत हूंदी जो गुनाहगार ऐं अश्क बाज़ार थी रोईंदो त मूंखां इहो गुनाह थी वियो, त क़बूलियत इहो हूंदो आहे त उन शख़्स खे उन खां नफ़रत थी वेंदी आहे ऐं नेकिन सां मुहबत थी वेंदी आहे, अलाह जो तक़वो नसीब थी वेंदो आहे, रिज नसीब थी वेंदो आहे ऐं अलाह सां मुहबत थी वेंदी आहे उन शख़्स खे। हाणे वरी ॿियो सवाल जेको अॻु में मां करे चुको हुउसि त वरी तव्हां यादि रहिया, दुआ माण्हू इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके रोई रोई ॿाॾाए रोई सॼी राति, पोइ सुबुह जो जॾहिं ॿाहिरि निकिरंदा चवंदा आहिनि बाबा ही अण घुरियो कंहिंखे अता थो थी वञे, असां दुआऊं घुरी माना ईअं तबाह थी वियासीं, पर दुआ असांजी क़बूल नथी थिए, माण्हुनि जी ज़हन में असांखे थी आहे इहे छो नथी थिए क़बूल? माना अलाह जेका चवंदा आहिनि देरि आहे न आहे उहो चकर आहे, या को उन में को फॉल्ट आहे, या दुआ घुरण अञा सही नथी अचे, उन में का नेक नियती शामिल न आहे, मसइलो छा आहे जो दुआ क़बूल नथी थिए? साईं दुआ जो बि हिकु प्रोसेस आहे हर शइ जो, उन जो बि हिकु तरीक़ो आहे। त दुआ खां पहिरियां सभिनी खां पहिरियां बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्लाह तबारक व तआला तारीफ़ कजे, या अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़जे। दुआ घुरण जो तरीक़ो ईअं आहे। ॿियो 2 ज़ानू थी वेही, ऐं जेको सुनत तरीक़ो आहे 2 ज़ानू थी वेही जीअं नमाज़ अतयात लाइ वेहबो आहे, अहिड़े तरीक़े सां वेही ऐं काबतुल्लाह ॾे मुंहुं करे, त उन काबतुल्लाह ॾे मुंहुं करे ऐं पोइ अल्लाह रब्बुल ऐं हथ उन जाइ ते सीने ते हुजनि। त हदीस में 3 जॻहियुनि ते हथनि जो ज़िक्र आहे, त जॾहिं नबी करे सलाम दुआ फरमाईंदा हुआ त हिते, वरी थोरो परेशान हूंदा हुआ त चहिरे ताईं, ऐं जे घणो परेशान हूंदा का परेशानी ईंदी जीअं जंग बदर जो वाक़ियो, त जंग बदर में तव्हां हिते हथु करे बि दुआ घुरी आहे,
त अहिड़े दुआ जे लाइ बि हिकिड़ी आजिज़ी वारो स्टाइल आजिज़ी, के माण्हू आजिज़ी लय में वरी ईअं करे सजा त खोलियूं न, ठाहियूं न, साईं। माना ईअं उहा बि माना लय में शुमार आहे कुझु वरी हीअं माण्हू वेठा चङे हूंदा तरीक़े सां कजे हा त रब जे अॻियां निमाणाए पियो हुजे अहिड़े तरीक़े सां कुझु माण्हू तव्हां ॾिठा हूंदा हीअं करे वेठा हूंदा आहिनि, के वरी ईअं हथ करे माना स्टाइल जो अहिड़ो हूंदो आहे पोइ उन करे सीने ते हिते हथ हुजनि अच्छा त दुआ जो तरीक़ो जेको आहे अहिड़े तरीक़े सां ऐं जंहिंजी दुआ क़बूल न थींदी आहे पर घुरणो आहे त माना हीअं कजे त माना का शइ अचे जी सही तरीक़े सां घुरिजे मां अलाह जी बारगाह में जेको तरीक़ो असांखे बुज़ुर्गनि सेखारियो आहे उनखे त फॉलो करिणो आहे सही, न सही। बाक़ी त को शख़्स दिलि में बि दुआ घुरंदो आहे अलाह ताला जी उनजो ताल Connection मिलियल आहे रब जो, पर रब खे ताल घुरणु मिलियल वणंदो हूंदी आहे। आहे ताल मिलियल हूंदी आहे ॾिसो कंहिं बुज़ुर्गनि जा वाक़ियात हूंदा आहिनि दिलि में सोचींदा आहिनि अलाह तबारक व ताला उन्हनि जो पूरो फरमाईंदो आहे पर हिकु आम इंसान असांजे लाइ इहे प्रोसेस फॉलो करण लाइ इहे क़वानीन वग़ैरह सही। ज़िक्र कया विया सही, सही। त ईअं को शख़्स चवंदो आहे त मुंहिंजी दुआ क़बूल न आहे जंहिं महिल उहो शख़्स क़यामत वारे ॾींहुं अलाह जी बारगाह में अॻियां हाज़िर थींदो त हिते हमरा अॻिते बीहारियोसि अञा इहो हाज़िर थींदो हितां ई स्टार्ट वठंदासीं वरी जी ठीकु आहे न वरी पाण चऊं था त जीअं तव्हां चयो न जेको दिलि में माण्हू सोचींदो आहे उहो थींदो आहे मां हाणे दिलि में सोचियो तव्हां जॾहिं गुफ़्तगू कयो पिया मां सोचियो त नात ॿुधंदुसि उहो मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे ठीकु आहे ठीकु ॿुधी वठूं जी जी सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणींदो हिन वक़्तु असांजो दोस्त शाहिद अली मलिक साहिब सां गॾाए जी हर दर्द जी दवा पहलुए मुस्तफ़ा में हर दर्द जी दवा पहलुए मुस्तफ़ा में हर दर्द जी दवा पहलुए मुस्तफ़ा में पहलुए मुस्तफ़ा में जन्नत रखी खुदा पहलुए मुस्तफ़ा में जन्नत रखी खुदा पहलुए मुस्तफ़ा में सारी उम्र भली जा गुज़री वञे हिते पर सारी उम्र भली जा गुज़री वञे हिते पर गुज़री वञे हिते पर अचे मौत इल्तिजा पहलुए मुस्तफ़ा में अचे मौत इल्तिजा पहलुए मुस्तफ़ा में काबिल गौशेर कुर्बान घर बच्चा सब नाने जी दीनता थया कुर्बान घर बच्चा सब नाने जी दीनता थया नाने जे दीनता थया केॾी त ॾिसो वफ़ा पहलुए मुस्तफ़ा में केॾी त ॾिसो वफ़ा पहलुए मुस्तफ़ा में चवंदा गुलाम हुसैन उत तू भी
चवंदा गुलाम हुसैन उठ तू भी कर तैयारी उठ तू भी कर तैयारी तुझी अखी दुआ बहलोए मुस्तफ़ा में तुझी अखी दुआ बहलोए मुस्तफ़ा में या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो अंदाज़ अथव तव्हांजो शाहिद अली मलिक साहिबु। सो पाण हिते हिकिड़ो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। सो ब्रेक वठंदासीं, पोइ वरी जॾहिं मोटी ईंदासीं त वरी पाण ॼाण हासिलु कंदासीं पंहिंजे दोस्त खां। सो असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं जेका ॻाल्हि जी तव्हां छॾी हुईसीं उतां ई कंटिन्यू कंदासीं। अशरफ साहिबु तव्हां ॿुधायो पिए त हिकिड़ो शख़्स क़यामत जे ॾींहुं जी जी हिकिड़ो शख़्स क़यामत वारो ॾींहुं ईंदो त जंहिंमहिल नामे अमाल हर को पंहिंजा पेश कंदो सही त उते उन नामे अमाल में हू कुझु नेकियूं पंहिंजूं ॾिसंदो। अच्छा त एतिरियूं नेकियूं हूंदो हू अर्ज़ु कंदो या अल्लाह ही नेकियूं जेके कयूं इहे जेके नेकियूं आहिनि तव्हां अता कयूं इहे नेकियूं त मां दुनिया में कयूं ई कोन हुयूं। छो जो हर शख़्स खे पंहिंजे अमल जी ख़बर हूंदी त हू हू अर्ज़ु कंदो या अल्लाह ही नेकियूं त मां कयूं ई कोन, एतिरियूं नेकियूं मूंखे कहिड़े सदके में मिलियूं। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ ॾांहुं आवाज़ ईंदी त ए बंदा जेके तूं दुनिया में दुआऊं घुरंदो हुई इहे उन दुआउनि जो ही नेकियूं सिलो आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां हमेशह दुआऊं घुरणु हुजनि ऐं कुझु माण्हुनि जूं दुआऊं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पसंदि हूंदियूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां हू बार बार घुरे, बार बार जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अॻियां रोए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां बार बार उन शइ जी माना कंदो रहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे उहे शख़्स ॾाढा पसंदि ईंदा आहिनि जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अॻियां हमेशह दुआउनि में मशगूल हूंदा आहिनि। त जॾहिं उहो शख़्स खे जन्नत में फ़ज़ाइल वग़ैरह मिलंदा त हू ॾिसंदो त मूंखे पंहिंजे अमलनि खां 10 गुना वधीक जेके मूंखे फ़ज़ाइल मिलिया आहिनि ऐं मुंहिंजा दर्जात बुलंद थी विया आहिनि। त हू उन वक़्तु अर्ज़ु कंदो ऐं उन वक़्तु हीअ आरज़ू रखंदो त या अल्लाह काश मूंखे दुनिया में मुंहिंजी खल खे कैंचीअ सां कटियो वञे हा त मूंखे माना एॾियूं मुसीबतूं अचनि हा मूं ते त उन मुसीबतुनि जे सदके सां मूंखे एॾा वॾा दर्जात मिलनि हा। त एॾियूं माना उते दुआउनि जो बि एॾो हुनखे फज़ल आहे ऐं का अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ ॾांहुं जेका हुन ॾे मुसीबत अचे थी पहिरियां मुसीबतुनि खे पनाह घुरिजे छो जो हर शख़्स जेको आहे न हूंदो आहे त उन करे पनाह घुरिजे। पर जंहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ सां थोरो इम्तिहान अची बि वञे त उन ते सब्र कजे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां हमेशह दुआऊं घुरिजनि। त इहे दुआऊं जेके कंहिंजूं मक़बूल नथियूं थियनि त उहो इहो सम्झे त मुंहिंजो इहो जमा थींदो थो वञे त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व ताला इन दुआउनि जे सदके सां मूंखे केतिरा दर्जात ॾींदो। सही 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 दुआऊं पाण कजनि उहे बि अफ़ज़ल। या वरी कॾहिं कॾहिं आउं ॿुधंदो आहियां की माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि चवंदा आहिनि यार बीमार खे चओ त इहो दुआ करे असांजे लाइ इन जी बि का आहे सचाई का ॿुधाइजो। असल में बीमार जेको हूंदो आहे त जॾहिं उन शख़्स ते बीमारी ईंदी आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ख़ासि रहमत उन ते हूंदी आहे। अच्छा उन ते ऐं ॿियो जेको सफ़र में माण्हू हूंदो आहे त सफ़र वारे ते बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ख़ासि रहमत हूंदी आहे। हिकिड़ो बीमार आहे पाण जी मसइले जो शिकार आहे उन ते माना रहमत आई आहे। रहमत आहे। अच्छा माना बीमारी चवंदा आहिनि त अल्लाह पाक माना राज़ी आहे यादि कयो थी तोखे यादि कयो जी जी असल में गुनाह जेको झड़ण जो हिकु तरीक़ो ऐं हिकु
माना बहानो हदीसनि मां इहो बीमारी बि ॾसियो वियो आहे। गुनाह छणी पवंदा। जी जी, त एतिरा ईअं गुनाह छॾंदा आहिनि जीअं ख़िज़ार जो मौसम में तव्हां ॾिसो वणनि जा पन किरी पवंदा आहिनि त उन शख़्स जा गुनाह ईअं बीमारी में झड़ंदा आहिनि, त उन शख़्स ते रहमत हूंदी आहे त उन खां दुआ उन लाइ कजे बि, उन खां कराइजे बि। सही सही। इम्तिहान जी ॻाल्हि कई त पोइ आज़माइश जी ॻाल्हि वरी पाण कयूं त हिते हीउ जेको मुआशिरो आहे पाण ॾिसूं था हिते जेकी नेक माण्हू आहिनि, नेकोकार माण्हू परेशान आहिनि, बदकार माण्हू सुख में आहिनि, त इहो छा ॿिन्ही ते आज़माइश अलाह ताला उनखे बि आज़माए थो, जंहिं घणो ॾिनो अथई, जेको परेशान आहे उनखे बि आज़माए थो, इहो छा सीन आहे? साईं जेके नेक माण्हू उन्हनि जी आज़माइश त अंबिया जी सुन्नत आहे। अच्छा। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी तव्हां ज़िंदगी उलमा खां ॿुधी बि हूंदी, पढ़ी बि हूंदी, त तवाइफ़ जो जेको इहो मैदान हुयो जेके उन में ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी मथां ओजरी काफ़िर रखियूं था वञनि, एॾियूं तकलीफ़ूं तव्हांजे मुबारक कंध ते रुमाल वेड़े ऐं जेको आहे ईज़ा था ॾियनि तव्हांखे, त ईअं ई ॾिसो हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको आहे शहीद कयो, माज़अल्लाह हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे शहीद कयो, त एतिरा इहे माना ज़ुल्म मिसाल माण्हुनि जी तरफ़ ॾांहुं परेशानी जेके ॾींदा आहिनि जहाँ उहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहे अंबिया जी सुन्नत आहे। त इहे तकालीफ़ जेके अचनि थियूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे नेक माण्हुनि खे दुनिया में अहिड़े तरीक़े सां हर शइ सां महफ़ूज़ रखंदो आहे त दुनिया जी मोहबत बि उन्हनि मां कढी छॾींदो आहे, ऐं जंहिंमें थोरी घणी हूंदी आहे त उन्हनि खे परेशान में मुब्तला करे त उहा मोहबत उन्हनि जे दिलि में हूंदी आहे, पर उन परेशानियुनि जे उन मुश्किलात जे ज़रिए सां उन जा दर्जात बुलंद कंदो वेंदो आहे। जेकी बदकार माण्हू आहिनि, जेकी वॾी इशरत जी ज़िंदगी गुज़ारनि था, पर अल्लाह ताला खे ड्रिगो को रसूल ॾिनो पाण ॿुधंदा आहियूं, छा आहे असल में क़यामत वारे ॾींहुं जंहिं महिल बदकार या ज़ालिम माण्हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में पेश थींदो त ॾिसंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी फलाणे ते बि रहमत आहे, फलाणे ते बि रहमत आहे, फलाणे ते बि रहमत आहे, फलाणे ते हू पाण अर्ज़ु कनि, माना पंहिंजे दिलि में सोचणु लॻंदो बसि हाणे मुंहिंजी बि माफ़ी, अल्लाह हिन माण्हूअ जी बख़्शिश करे छॾी, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिं महिल उन जा अमाल उन जे अॻियां पेश कंदो त इहे जेके एतिरा अमल आहिनि त उहो उन वक़्तु चई न सघंदो त या अल्लाह एतिरो बदकार थियण खां पोइ बि माना पंहिंजी ज़बान उहो अल्लाह ते रहमत आहे, उनखे बि माफ़ करे कलमा जेको आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ते जंहिंजी मौत थी त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहो जेतिरा बि साल जहन्नम में वियो उनखे जन्नत में वञणो ई वञणो आहे, पर उहो ज़ालिम ते उन वक़्तु उहो पंहिंजी का उज़ुर पेश न करे सघंदो, तमामु उनजा उज़ुर ख़तमु थी वेंदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त ईअं बि फरमाए त इन बत्श रब्बिक लशदीद, एतिरी ढील खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पकड़ वॾी सख़्तु आहे। तव्हां ॾिसो नमरूद 800 साल हुकूमत कई, 800 साल त एतिरी उनजी ज़ुल्मत जो को ॿार पैदा थींदो मारे छॾंदो हो, त ईअं ॾिसो फिरौन जी बि उमिरि केतिरी 800 साल उनजी किताबनि में उमिरि ईंदी, कारून खज़ानो वग़ैरह, त एॾा ज़ालिम माण्हू एॾनि वॾनि खे उमिरूं बि उन्हनि जी वरी ॾिसो केॾियूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे ॾिनियूं। बसि साईं चवंदा आहिनि त को राजा को फ़क़ीर बाज़ीगर जी बाज़ी आहे, अलाए कंहिंमें राज़ी आहे, अलाह हुजे त राज़ी थिए। सो पाण नातिया कलाम ॿुधण जी सादत माणींदासीं ऐं वसीम अंसारी साहिब सां गॾु आहे त पोइ आउं चाहियां थो त गुज़ारिश उनखे कजे। जी साईं। अली अली दम दम अली 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 हर दम अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली, मर जाऊं मैं तो लिखे ना, मर जाऊं मैं तो लिखे ना कफन पर अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली, अहले नजर की आँख का तारा 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 अली अली, अहले वफा के दिल का, अहले वफा के दिल का सहारा अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली। हम मानते नहीं कि वो आकर चले गए, 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 हैं आज भी
हमारे हैं आज भी हमारे रहबर अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली। गैरों से भीख मांगना आता नहीं हमें, गैरों से भीख मांगना आता नहीं हमें, गैरों से भीख मांगना आता नहीं हमें, गैरों से भीख मांगना आता नहीं हमें। दस्ते करम बढ़ाइए, दस्ते करम बढ़ाइए मौला अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली। जंगल पहाड़ कहते हैं नादे अली अली, जंगल पहाड़ कहते हैं नादे अली अली, जंगल पहाड़ कहते हैं नादे अली अली, जंगल पहाड़ कहते हैं नादे अली अली। मुश्किल को सब की हल करो, मुश्किल को सब की हल करो, मुश्किल को शाह अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली। आज़म ये मग़फ़िरत की सनद है हमारे पास, आज़म ये मग़फ़िरत की सनद है हमारे पास, आज़म ये मग़फ़िरत की सनद है हमारे पास, आज़म ये मग़फ़िरत की सनद है हमारे पास। हम हैं गुलाम आका, हम हैं गुलाम आका हमारे अली 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 दम दम अली 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 हर दम अली अली। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुहिणो अंदाज़ साईं तव्हांजो बि। पोइ जीअं चवंदा आहिनि त जेको अलीअ जो आहे दीवानो उहो कंदो न कोई बहानो, कुॾंदो ईंदो कंडनि ते वेंदो टांडनि ते बि हली हली, ऐं हणंदो नारो नारे अली अली। ऐं नालो अलीअ जो आथत आहे, ॾींदो हौसलो हिमत आहे, ऐं असीं अलीअ जा नौकर इहो ॻाईंदासीं गली गली, ऐं उहो माण्हू हणंदो ज़रूरु नारो नारे अली अली नारे अली अली। सो बहरहाल कचहरी जो जितां छॾियो होसीं उतां ई वरी स्टार्ट वठूं था असां। अलामा अशरफ अली सेतो साहिबु आहे। अलामा साहिबु मूंखे इहो ॿुधायो त पाण सदको ॾींदा आहियूं, उहो त जेको ॾींदा आहियूं उहो त ॾाढो सुठो अमल आहे, पर जॾहिं को असांजो नुक़सानु थी वेंदो आहे, मिसाल तौरु जेकॾहिं कंहिंजो मोबाइल किरी पए या निकिरी वञे, पुॼां चङो थियो सदको निकितो, इहो बि सदको आहे छा भला? न साईं, इहो आवाम में जाहिल आहे। असां हिकिड़ो वाक़ियो पाण न ॾियूं ऐं पोइ को नुक़सानु थी वञे, चऊं बाबा बसि अलाही चङो थियो सदको निकितो। इहो इहा जहालत आहे माण्हुनि जी। इहो पंहिंजो असां हिकिड़ो वाक़ियो वॾो मशहूरु आहे, असांजे पंहिंजे कंहिं ॿुधायो त उन चयो त हिकिड़े औरत जा विञाइजी आहे, मुड़ुस जा पैसा कुझु हुयसि 50,000, उहे किथे रखी विसरी वियसि। त 2 ॾींहं ॾसे कोन पियो, 2 ॾींहंनि खां पोइ पाण मुड़ुस खे ॾिसईं त कुझु पैसा जेके तव्हां मूंखे ॾिना हुआ 50,000 उहे किथे किरी पिया ऐं विसरी विया, मूंखे किथे रखिया आहिनि। त उहो मुड़ुस चवंदो त ॻोल्ह ॻोल्ह, चवंदो का ॻाल्हि न आहे, पुटनि जो भला सदको निकिरी वियो। त हुन मुड़ुस चयो त हाणे विञाइजी छा थो करे सघां? त 2-3 ॾींहं गुज़रिया, उहो मिली विया वापसि पैसा। त उन मुड़ुस चयसि त उहे त तूं सदको कढी छॾिया, चयो हल 50,000 सदको निकिरंदो आहे छा, 500 रुपया कढी फ़क़ीर खे ॾियूं था। काथे हली थी वञे, हली थी वञे त पोइ माण्हू चवे थो त सदको आहे। दिलि खे हथ त ॾेई हरूभरू ईअं न कयो बेली, जेका बि शइ तव्हांखे अलाह जे राह में ॾियणी आहे उहा चङी शइ ॾींदा कयो। ऐं आउं वरी तव्हांखे इहा बि गुज़ारिश कयां थो त अलाह जे राह में चङी शइ ॾींदा कयो। असां उहे शयूं ॾींदा आहियूं जेके असां वटि नाकारा हूंदियूं आहिनि या असांखे न वणंदियूं आहिनि या बेकार क़िस्म जो कमु हूंदो आहे, त उहो असां उनजे नाम करे छॾींदा आहियूं। मिसाल तौरु जेकॾहिं फ्रूट वारे रेड़े ते पाण को साहिल ॾिसंदा आहियूं, अलाह जे नाले ते जेकॾहिं घुरंदो आहे का शइ, त उहो का न का उन में जेका ख़राबी हूंदी फ्रूट में उहो उनखे ॾींदो। चङी शइ ॾे न, नोटनि में बि ईअं कंदा आहियूं, कढंदा आहियूं त हिकिड़ो को ॻरियल नोट हूंदो। हा, का चङी शइ रब जी राह में जेकॾहिं तव्हां ॾींदव न त उनजो वॾो अफ़ज़ल जेको आहे सो सवाबु तव्हांखे मिलंदो। सो बहरहाल असां हिन वक़्तु वरी गुज़ारिश कयूं था, दोस्त असां सां गॾु आहे अब्दुल रहीम हुसैनी साहिब गॾु आहे, त वरी शाहिद अली मलिक साहिब आहे। त शाहिद साहिब खे गुज़ारिश कयूं था त नाते कलाम ॿुधाइणी साथ माण्हुनि साईं।
मुखे लोरी हुई दिली अमा तू सदाली अली कजा मुखे लोरी हुई दिली अमा तू सदाली अली कजा हाँ मुखे लोरी हुई दिली अमा तू सदाली अली कजा माओ जे चुमी चयो चपने तो मथा जे मुश्किलों अचने माओ जे चुमी चयो चपने तो मथा जे मुश्किलों अचने नारा हैदरी लगाए जा तू सदाली अली कजा हाँ नारा हैदरी लगाए जा हाँ तू सदाली अली कजा जिते भी पाक महफिलों सजने ऐ मलंग मौला जा मिलने जिते भी पाक महफिलों मचने ऐ मलंग मौला जा मिलने नारा हैदरी लगाए जा तू सदाली अली कजा शान पंजतन बुधायो मो तोखे हैदरी बनायो मो शान पंजतन बुधायो मो तोखे हैदरी बनायो मो कर जुमाओ जो हिलाहे जा हाँ तू सदाली अली कजा हाँ कर जुमाओ जो हिलाहे जा हाँ तू सदाली अली कजा मुखे लोरी हुई दिली अमा तू सदाली अली कजा सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं उन्हनि अमड़ियुनि तां सदके जेकी पंहिंजे बचनि खे अहिड़े क़िस्म जूं लोरियूं ॾियनि थियूं सो हाणे वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी था अचूं त पोइ वरी अञा तव्हां सां कचहरी कंदासीं तव्हां सां जुड़ियल रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था यकीन तव्हांजे घर में बि अफ़्तार जो बंदोबस्तु थियण वारो हूंदो या थी चुको हूंदो थोरी देरि में असीं बि हिते अफ़्तार कंदासीं ऐं दस्तरख़्वान सजंदो असां वटि बि अलाह पाक जो करम असां ते बि थींदो आहे ऐं इहो इतमामु करण वारा करशी जामे श्री वारा हूंदा आहिनि सो प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि आख़िरी लम्हनि खे बि सकार थो करण जे लाइ असां सां गॾु अलामा अशरफ अली सैतो साहिबु आहे अलामा साहिबु सुभाणे परीहं खां वठी करे वरी आख़िरी अशरो शुरू थींदो ख़ैरनि सां सो ॿिनि अशरनि खां जेको फ़ाइदो वरितो जिन माण्हुनि उन्हनि खे त मुबारक पाण ॾेई चुका आहियूं मां ॿ टे भेरा चयो आहे त बाबा जेकी फ़ाइदो वठनि था उहे ख़ुशि नसीब आहिनि आख़िरी अशरे में छा करणु घुरिजे कहिड़ो इतमामु करणु घुरिजे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सही अफ़ज़ल तरीन इबादत आख़िरी अशरे में जेका आहे उहा इतिकाफ़ आहे अच्छा इतिकाफ़ जी वॾी फ़ज़ीलत आहे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त आख़िरी अशरे में इतिकाफ़ फरमाइजे ऐं हमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम
रमज़ान मुबारक जे हर आख़िरी अशरे में ज़रूरु एतिकाफ़ फरमाईंदा हुआ। जंहिं कंहिं वजह सां एतिकाफ़ न फरमाए सघंदा हुआ त अॻे रमज़ान में डबल एतिकाफ़ कंदा हुआ, माना 20 ॾींहं जो एतिकाफ़। त ईअं मामूल नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो रहंदो। ऐं इन में हिकिड़ी राति हूंदी आहे जेका 1000 रातुनि खां बहितर हूंदी आहे, जंहिंखे चइबो आहे लैलतुल क़द्र। या लैलतुल क़द्र जी राति जेको आहे इन में 70,000 फ़रिश्तनि खां वधीक ज़मीन ते। ऐं हिकिड़ी हदीस पाक में मां पढ़ियो त लिखियलु हुयो त पेर रखण जी जॻह ई न हूंदी आहे, एतिरा फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि। इन आख़िरी अशरे में जेका लैलतुल क़द्र जी राति ईंदी आहे त एतिरा रहमत जा फ़रिश्ता हिते ज़मीन ते नाज़िल थींदा आहिनि। ऐं जेके इबादत कंदड़ हूंदा आहिनि, जेके ज़िकिर कंदा हूंदा आहिनि, जेके क़ुर पाक पढ़ंदा हूंदा आहिनि, उन्हनि खे अचे उहे सलाम कंदा आहिनि। इहा राति ॻोल्हियूं कीअं, माना 21 वारनि ॾींहंनि में? जी, इहा 21 वारे ॾींहंनि में जेको आहे इन ताक रातिनि में, जंहिंखे चइबो आहे ताक राति, 21, 23, 25, 27 ऐं 29। ऐं जेको असांजे माना हिंदो पाक में जंहिंजी कसरत कई वेंदी आहे राति, कंहिं वक़्तु थी सघे थो या उहा ख़ासि मख़सूस राति आहे जीअं 21, 27 ॿुधायो? तमामु राति हूंदी आहे। जीअं मिसाल 21 राति आई त सॼी राति 21 जी। सही सही। ऐं 23 जी राति कंहिं वक़्तु बि कहिड़ी बि राति में अलाह जो करम थी सघे थो, ईअं करम थी थो सघे। ईअं चकर। जी जी सही सही, ठीकु आहे। वरी महिरबानी, लख थोरा तव्हां प्रोग्राम में आयो। ऐं लख थोरा असांजे नात ख़्वान दोस्तनि जा बि, अब्दुर्रहीम हुसैनी साहिब जी वॾी महिरबानी, वसीम अंसारी साहिब जी वॾी महिरबानी, ऐं शाहिद अली मलिक साहिब जी वॾी महिरबानी। आख़िर में वेंदे वेंदे साईं अब्दुर्रहीम हुसैनी साहिब तव्हां खां हिकु नाते कलाम अञा दिलि चए थी ॿुधंदासीं, पर इन खां पहिरियां आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼोको प्रोग्राम सुहिणो बणाइण में असां सां साथ निभायो करशी जामेश्री। करशी जामेश्री ॾाढो सुठो मिठो ज़बरदस्त शरबत आहे, तव्हां पीअंदा हूंदव यकीनन, आउं बि पीअंदो आहियां, मुंहिंजी फैमिली पीअंदी आहे। करशी जामेश्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, ख़ालिस अर्कियात, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां करशी जामेश्री तयारु थींदो आहे। ऐं करशी जामेश्री जी मक़बूलियत जो अंदाज़ो इन मां तव्हां लॻाए सघो था जो करशी जामेश्री खोड़ सारा नेशनली इंटरनेशनली एवार्ड माणे चुको आहे। करशी जामेश्री रिफ्रेशिंग मशरूब आहे, ताज़ो तवानो रखे थो, हिकु गिलास पीअण खां पोइ दिलि चवंदी आहे ॿियो बि पीजे। ऐं ॿियो छो न पीजे, छो त हीउ दिलि ते बार न कंदो आहे, तौर न कंदो आहे, ऐं ख़ासि तौर ते मूंझ न ॾींदो आहे। करशी जामेश्री इन जे करे भलो आहे। हिन में उशना जो इस्तेमालु थियल आहे, गुलाब जो इस्तेमालु थियल आहे, ख़सख़स जो इस्तेमालु थियल आहे। ॾाढो सुठो बहितरीनु शरबत आहे करशी जामेश्री। दिलि सां आउं पीअंदो आहियां, दिलि ठरी पवंदी आहे। इन खां सवाइ अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में टेंग वारनि जो बि सहकार आहे। टेंग में विटामिन सी आहे जेको असांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदो आहे। टेंग वारनि जो चवणु आहे त हर भेरे जीअं हिन भेरे तव्हां सां गॾिजी करे, असां सां गॾिजी करे टेंग वारा हिन रमज़ान मुबारक जी बाबरकत जेका असांजी नशियात आहे उहा मल्हाइनि पिया ऐं एहसासनि खे जीआरनि पिया। टेंग में खोड़ सारा फ्लेवर आहिनि, लेमन वारो आहे, ऑरेंज वारो आहे, मैंगो वारो आहे, पाइनएप्पल आहे। तव्हां जहिड़ो फ्लेवर तव्हांखे पसंदि आहे उहो तव्हां वठी सघो था, उहो पी सघो था। इन खां सवाइ सबरोज़ो वारनि जी वरी महिरबानी, त चिकन स्पेशलिस्ट आहिनि। ऐं तलो उहो बि असां सां तावन में रहे थो। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा वारनि जी वरी महिरबानी, ज़िंदगी मुबारक चवनि था, नेस्ले एवरीडे, तुम में है कुछ ख़ासि। पाकोला फ्लेवर्स वारनि जी वरी महिरबानी। पाकोला फ्लेवर्स जे लाइ चयो वञे थो त वेरी हेल्दी ऐं वेरी यमी। सो इन खां सवाइ सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था, सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पे क्रीम हर दिन ख़ुशी से। ऐं क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी, सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। बिर्च पावर बैटरीज़ वारनि जी महिरबानी, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, एनेक्स हर घर की ज़रूरत। अख़ुवत वारनि जा लख थोरा, किसी आस को टूटने ना दें चवणो आहे हिननि जो। ऐं GFS बिल्डर्स डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी, फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे आहे, ख़ुशबूदार शख़्सियत जा मालिक बणियो चाहियो था त फॉर्मी ज़रूरु लॻाईंदा कयो। अल ख़िदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग आयल, दिल चाहे और क्या, शारजा शारजा। इन खां सवाइ टेंग वारनि जो असां ज़िक्र करे चुकासीं। शौकत ख़ानम वारा चवनि था त उनकी सिर्फ़ु एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट वारनि जी वॾी महिरबानी असां तावन में आहिनि। सेवन हर्बल, उहे चवनि था त असां वटि आहे नेचुरल स्किन केयर। ऐं हर्बन समरस वारनि जी वॾी महिरबानी, समरस जो शरबत बि मार्केट में मौजूदु आहे। इहो बि ॾाढो भलो शरबत आहे। इन शरबत जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मूंखे वणे थी त इन शरबत जी हिकिड़ी बॉटल मां 35 गिलास शरबत ठही सघंदा। बाक़ी तव्हांखे ॿियो छा घुरिजे, समरस ज़रूरु पी ॾिसिजो। इन खां सवाइ आराम का इनाम, डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। SIUT वारनि जा लख थोरा, SIUT अपना है। ऐं गॾोगॾु फातिमा फर्टिलाइज़र जा बि असीं थोरा मञूं था। सरसब्ज़ FF, ज़मीन की जान, फसल की जान। इते असांजो प्रोग्राम अॼोको पूरो थिए थो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको टाइम ॾिनो असांजे प्रोग्राम खे रोज़ु ॾिसंदा आहियो, असांखे फीडबैक ॾींदा आहियो। हयाती बख़ैर, सुरन ख़ैर हुजे। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। इरशाद जागीरनी तव्हां खां मोकिलाए थो। ख़्यालु कजो उन्हनि जो बि जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। असां पारां अल्लाह भाई जी साईं।
मदीने जो घिटियों घुमाई दो मौला, मदीने जो घिटियों घुमाई दो मौला। उमेदा है दिल दी अला, उमेदा है दिल दी पुजाई दो मौला, अल्लाह पुजाई दो मौला। चो मदीने जो घिटियों घुमाई दो मौला, मदीने जो घिटियों घुमाई दो मौला। सिके सागमू जो मदीने वञण ले, सिके सागमू जो मदीने वञण ले। मुहम्मद जी चोट अल्लाह, मुहम्मद जी चोट चुमाई दो मौला, ला चुमाई दो मौला। मदीने जो घिटियों घुमाई दो मौला, मदीने जो घिटियों घुमाई दो मौला। ऐसा भई मुल्क घोरिया नबी जे शहर तान, सभई मुल्क घोरिया नबी जे शहर तान। नायूं शाम उर्दन यमन जा दीवाना, ला यमन जा दीवाना। असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना। ऐं इस्माइल चांडिया शुक्र आज आयूं, इस्माइल चांडिया शुक्र आज आयूं। मुहम्मद मिठे जे अला, मुहम्मद मिठे जे बचन जा दीवाना, अल्लाह बचन जा दीवाना। असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना। अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।